करबला के मैदान ते लाजवाल कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदन जानसारनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो हैदराबाद में जारी आहे। अॼु 9 मुहर्रम हराम के सिलसिले में हैदराबाद के लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में अॼु अंजुमन गुलदस्ता अकबर जी ज़ेर निगरानी में 4 सदा 4 दा जेका अंजुमन आहे उतां मासूमियत जो जेको पिण आहे उहो मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियो आहे, जंहिंजी क़यादत जेका आहे उहो सैयद मोहसिन नक़वी करे रहियो आहे। जॾहिं त हुन में जेको मातमी जुलूस आहे हुन में वॾे तइदाद में अज़ादार शरीक आहिनि जेके न रुगो भेटा पेश करे रहिया आहिनि पर सीना ज़नी ऐं उन खां अलावा जेका नुआखानी पिण पढ़े रहिया आहिनि ऐं भेटा पेश करे रहिया आहिनि। जॾहिं त हिन मातमी जुलूस में ज़ुलजना उन खां अलावा अलम पाक समेत ॿिया जेके आहिनि उहे तबरकात जेके आहिनि उहे कड़ी जेका आहिनि मातमी जुलूस में अज़ादार शामिल थिया आहिनि। जॾहिं त हर पासे या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि। उन खां अलावा हैदराबाद जे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको इहो मातमी जुलूस आहे उहो पंहिंजे जेको मरकज़ी जेको इमाम बारगाह खां जेका निकितो आहे मातमी जुलूस उहो लतीफ़ाबाद जे पंहिंजे ई जेको आहे गुज़रगाह आहिनि उतां ई क्रॉस थियो आहे। जॾहिं त ॿई जी नमाज़ पिण मस्जिद नबवी में अदा कई आहे जंहिंमें मोमिननि जेको नमाज़ अदा कई आहे। जॾहिं त उन खां अलावा मुख़्तलिफ़ हंधनि ते कबीलनि जा स्टॉल जेके आहिनि उहे क़ाइमु कया विया आहिनि। जॾहिं त वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन में मज़हबी जेको आहे को बि फ़र्क़ु न रखियो आहे त हिते जेको आहे मसीह बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ शख़्सनि पारां पिण हिते जेको आहे उहा कैंप क़ाइमु कई आहे जंहिंमें अज़ादारनि खे सभिनी पहिरीं त हीउ हैदराबाद जो वॾे में वॾो मातमी जुलूस जेको आहे लतीफ़ाबाद जो ॿुधायो वञे थो जेको 9 मुहर्रम हराम जे सिलसिले में निकिरंदो आहे। हीउ जेको मातमी जुलूस आहे उहो पंहिंजे मुख़्तलिफ़ रूटनि रस्तनि सां थींदो शाम 6 बजे जेको आहे पंहिंजी मंज़िल तरफ़ पहुचंदो। जॾहिं त सिक्योरिटी जे हवाले सां ॿुधायो वञे त सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। हिनमें रेंजर्स जा एहलकार पिण जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। जॾहिं त पुलिस जी नफ़री आहे उहा हिते मौजूदु आहे। जॾहिं त जेका पुलिस जा एहलकार आहिनि उहे ईंदड़ माण्हुनि जी तलाशी पिण वठी रहिया आहिनि त हीउ मरकज़ी मातमी जुलूस जेको आहे हिन दफ़ो जेको आहे उहो पंहिंजे मंज़िल तरफ़ हिन वक़्तु रवानो थी रहियो आहे।